अस्सलाम वालेकुम दोस्तों। पई बेले सकन के बारे में मुख्तसर मालूमात अवां दोस्तन के शेयर कंदासीं, पर उन खां अॻु अवां जी महिरबानी थींदी त मुंहिंजे चैनल के सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं वधि मां वधि लाइक कयो। हूअं त सिंधु दरिया जे ॿिन्ही पासे केतिरा ई बेला आहिनि, पर सकन ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो पई बेलो पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो। रिवायत आहे त पई बेलो टालपुरनि जे ज़माने में शिकारगाह तौरु रख बणायो वेंदो हो। हिते वणनि जी वाढी ऐं आम शिकार जी बंदिश हुई। इहा रिवायत बि आहे त हीउ बेलो मीरनि खां अॻु कलोड़नि जे दौर में बि मौजूदु हो। लफ़्ज़ पई जंहिंजी माना ज़मीन आहे, जंहिंखे ॿिनि पासनि खां पाणी लॻे या ॿिनि कड़ियुनि जे विच वारे ज़मीन। उन पई लफ़्ज़ मां ज़ाहिर आहे त कंहिं वक़्तु दरिया जे ॿिनि ढोरनि जे विच में ॿेट हो, जंहिं ते कुदरती दरियाई ॿेलो निर्वार थियो। अंग्रेज़नि जे दौर में सिंधु दरिया ते 1931 खां 35 दौरान जदीद आबपाशी निज़ाम राइज थियो त सिंधु दरिया खे बचाव बंधन में क़ैद कयो वियो। उन करे माहौलियाती तब्दीलियूं अंटर थियूं। उन दौरान पई ॿेले खे दरियाई कचे मां ॿाहिरि कढियो वियो ऐं आबपाशी निज़ाम ज़रिए आबाद रखण जी कोशिश कई वई। हिन ॿेले लाइ रोहिड़ी कैनाल जे राहिब शाह शाख ज़रिए पाणी मंज़ूरु कयो वियो। पाणीअ जो ॿियो सबबु केतिरा ई ट्यूबवेल आहिनि जेके ॿेले खे पाणी पहुचाइनि था। पई बेलो सकंड शहर खां ॾखण ओलह में 5 किलोमीटरनि ते सकंड बाईपास सां लॻोलॻ आहे। ॿेले जे ओलह में सिंधु दरिया आहे। बंद जे हिन पार सन शहर आहे। पई ॿेले ॾांहुं ॿियो रस्तो मजीदगीरे ॻोठ खां बि वञे थो। पई ॿेले जे ओलह पासे देह मारवी, ॾखण तरफ़ देह तली ऐं मोरियो लाखो उत्तर ऐं ओभर में देह सकंड आहिनि। हींअर ॿेले जो अॻूणो ओज न रहियो आहे। पाणीअ जी खोट ऐं घर कौनी वणनि जी वाढीअ हिन सुहिणे शिकारगाह जो हुस्न बर्बाद करे छॾियो आहे। हेरा जी आबादी बाबति ॿुधाईंदा हलूं त पई ॿेलो 1883 ईस्वी खां बाक़ाइदे लिखत हेठि आहे। उन वक़्तु हिन जी एराज़ी 5901 एकड़ हुई। अयूब खान जे दौर में 1015 एकड़ ज़मीन ज़रई खाते खे ॾिनी वई। 1995 ईस्वीअ में उन मां 140 एकड़ फ़ौज खे छावनी ठाहिण लाइ ॾिनी वई। हिन वक़्तु उहा ज़मीन आबाद आहे ऐं मकाते ते ॾिनल आहे। हींअर ॿेले खाते वटि बाक़ी 4646 एकड़ ज़मीन बाक़ी आहे। अहिड़ी रीति हिते निबातात में बबुर, बेद मुश्क, ॿेर, देवी, खबड़, कंडी, लई, किरड़ ऐं टालीअ जा वण आहिनि। पई ॿेले में सरासरी तौरु 338 एकड़ बबुर, 107 एकड़ बेद मुश्क, 1045 एकड़ कंडी ऐं 12 एकड़नि ते शीशम जा वण आहिनि। ॿियनि बि केतिरनि क़िस्मनि जा वण ॿूटा ऐं गाह मौजूदु आहिनि। जीअं त पई ॿेलो शिकारगाह आहे, हिते अयूब खान जो बंगलो ठारायल बि आहे। हिते मौजूदु शिकारगाह में हरण ऐं फाड़ा, जॾहिं त हिते ॿियनि जंगली जानवरनि में सूअर, गिदड़, नोर, सेड़, जंगली बिल्ला वग़ैरह ऐं पखियुनि में कारड़ो तितर, अछो तितर, ॻेरो, तोतो, हेड़ो, बाज़, बुलबुल, चकोर, कांव, गबरूं, कबरूं ऐं ॿिया पखी पिणु मौजूदु आहिनि।